नाज़रीन, पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त को मज़हब ऐं को लिसानियत जी बुनियाद ते कराची खे विरहाइणु चाहे थो, पर अवाम 8 फरवरी ते तीर ते ठपो हणी साज़िश खे नाकाम बणाए। कराची में पीपल्स पार्टी जी रैली खे ख़िताब कंदे पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त हू वाइदो करे थो त इलेक्शन खटे कराची जो नक्शो तब्दील करे छॾींदो। हुन चयो त अवाम हिन खे मौक़ियो ॾिए त मायूस न कंदो जॾहिं त पीपल्स पार्टी जी चूंडियल नुमाइंदनि खे अवाम जा कम करणा पवंदा। बिलावल भुट्टो ज़रदारी वधीक चयो त कराची मुंहिंजो पंहिंजो शहर आहे, कराची जी ख़िदमत करणु चाहियां थो। संदसि चवणु हो त कराची जी तरक़ी में पंहिंजो किरदारु अदा करणु चाहियां थो। कराची वारनि मकानी चूंडुनि में पीपी खे सॼे शहर मां कामयाबु करायो आहे। हुन चयो त कराची में पीपी जो छियालो मेयर चूंडियो वियो आहे, न रुॻो मकानी पर सूबाई ऐं वफ़ाक़ी हुकूमत बि असांजे हथ में हूंदी। पीपल्स पार्टी चेयरमैन वधीक चयो त वफ़ाक़ में हुकूमत चाहे अवाम जी ख़िदमत कई वेंदी, जॾहिं त वाइदो करियां थो त इलेक्शन खटे कराची जी ख़िदमत कंदुसि। हुन चयो त वफ़ाक़ में असांजी हुकूमत हूंदी त कराची जा समूरा मसइला हल थी वेंदा, जॾहिं त ॿियो सभु जमायतूं नफ़रत जी सियासत करे रहियूं आहिनि। हुन चयो त अवाम तीर ते ठपो हणी नफ़रत जी सियासत कंदड़नि खे जवाबु ॾिए, औरतूं वोट ॾियण लाइ ज़रूरु घर मां निकिरनि। संदसि चवणु हो त मुल्क में मुक़ाबिलो ॿियनि जमायतुनि विच में आहे। अवाम खे सम्झणो आहे त कंहिं आज़ाद उम्मीदवार ते वोट ज़ाया न कनि। आज़ाद उम्मीदवार वोट जो सौदो करे हुकूमत में शामिल थी वेंदा आहिनि। ये तमाम सियासी जमातें जो हमारे मुकाबले करने की कोशिश कर रहे हैं, ये नफरत और तकसीम का सियासत कर रहे हैं। मैं कराची के खवातीन का वैसे खिदमत करूंगा जैसे कोई बेटा अपने वालदा का, अपनी माँ का खिदमत करता है। आप सबको समझाएं कि मुल्क भर में आप मुकाबला दो जमातों के दरमियान में है। एक वो शेर वाले और दूसरा आपका कराची के तीर वाले। आपने हर किसी को ये बात समझाना है कि किसी आजाद पे अपना वोट जाया ना करे, किसी नफरत और तकसीम का सियासत करने वाले पे अपना वोट ना जाया करे। ये हमेशा कराची के हक पे सौदा करके हर किसी का वफाकी हुकूमत में शामिल होता है, वजारतें ले लेते हैं और इस्लामाबाद में बैठ के कराची को भूल जाते हैं। आपने इस बार मुझे ये मौका देना है कराची वालों, इस बार आप अपना भाई को मौका दें। इंशाअल्लाह ताला मैं आपको मायूस नहीं करूंगा। मैं कराची का चप्पा चप्पा में काम करना चाह रहा हूं। यही वजह है कि मेरा दरख्वास्त है कि कराची का ऐसा कोई इलाका ना हो जहां से मेरा उम्मीदवार मुंतखब ना हो। इसलिए अगर कोई और मुंतखब होगा तो वो इलाके में रुकावट बनेंगे।